मकई जे संगनि या दाणनि में सिहत लाइ अनेक फ़ाइदा हूंदा आहिनि। सिहत जे माहिरनि जो चवणु आहे त जेके माण्हू संगनि जो इस्तेमालु कंदा आहिनि उन्हनि में ब्लड शुगर ऐं इंसुलिन जो मिक़दार मुनासिब हद ताईं कंट्रोल थी वेंदो आहे। न रुॻो मकई पर मकई जा फुला खाइण सां बि सिहत जा केतिरा ई मसइला हल करे सघजनि था। अॼु असां मकई जा अहिड़ा कुझु फ़ाइदा ॿुधाईंदासीं जन बाबति ॼाण सभु कंहिं लाइ इंतिहाई ज़रूरी आहे। इंसान जे हाज़मे वारे निज़ाम लाइ मकई इंतिहाई फ़ाइदेमंद आहे। उनखे खाइण सां कब्ज़ी ख़तमु थियण सां गॾु पेट जा मसइला बि ख़तमु थी वेंदा आहिनि। जेकॾहिं तव्हां पंहिंजे वज़न ते ज़ाब्तो रखणु चाहियो था त चांवर खाइण बदिरां मकईअ खे तरजीह ॾियो। मकई मां मिलंदड़ प्रोटीन जे करे थोरे ई वक़्त में तव्हां जे वज़न में वॾी लाथ अची वेंदी। मकई विटामिन जी खोट जो शिकार माण्हुनि ऐं रत जी खोट वारी बीमारियुनि में मुब्तला मरीज़नि जा मसइला हल कंदी आहे। संगनि में आयरन जो घणो मिक़दार जिस्म खे मज़बूत बणाइण में अहम किरदार अदा कंदो आहे। मकई जे संगनि में विटामिन बी जो हिकु क़िस्म फोलेट मौजूदु हूंदो आहे, जंहिंजे करे रत में दिलि जी बीमारियुनि जो सबबु बणिजण वारा केमिकल ऐं मसइला नाहिन थींदा। मकई जा संग अखियुनि जी रोशनी वधाईंदा आहिनि ऐं सुस्त कमज़ोर जिस्म खे ताक़त मुहैया करे चुस्त ऐं फुर्त बणाईंदा आहिनि। मकई जो तेल जिस्म ते हणण सां जिस्म जा मुख़्तलिफ़ सूर बि ख़तमु करे सघजनि था। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk